नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त बिरासिटी मां खबर ॾींदालूं त बिरासिटी प्रेस क्लब जे सहाफ़िन पारां ज़िले नौशेरो फिरोज़ जे मुख़्तलिफ़ शहरनि जे सहाफ़िन तोड़े प्रेस क्लबनि मां थियल चोरियुनि जे आज़ार ऐं बदअमनी ख़िलाफ़ प्रेस क्लब सदर राणा शेर मोहम्मद, जनरल सेक्रेटरी आफ्ताब कीरियो, नदीम मंगी, गुलाम सरवर राजपूत, अली हैदर अब्बासी, यूसुफ सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बिरासिटी प्रेस क्लब ॾाढो सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सहाफ़िन चयो त हिक साज़िश तहत ज़िले नौशेरो फिरोज़ जे सहाफ़िन पटीदन मां साजिद जोयो जे घर मां थियल चोरी, हलानी प्रेस क्लब मां थियल चोरी, बिरासिटी प्रेस क्लब मां बिजली जी मोटर चोरी समेत ॿियनि सहाफ़िन जूं चोरियूं थियूं आहिनि, जंहिं जी इतला थाणनि ते ॾियण बावजूद पुलिस सहाफ़िन जूं चोरियूं वापसि नाहे कराए सघे। हिननि चयो त सहाफ़िन खे हक़ सच लिखण जी सज़ा ॾिनी पई वञे। हिक सहाफ़ी जेको मज़लूम जो आवाज़ उथारे थो, इन आवाज़ खे बि दॿाइण जी नाकाम कोशिश करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़िन जूं चोरियूं थियनि पयूं, पर ज़िले पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। SSP नौशेरो फिरोज़ समूरो ज़िलो चोरनि जे हवाले करे छॾियो आहे। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त सहाफ़िन जी थियल चोरियुनि समेत मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि मां थियल चोरियुनि जो फौरी तौर नोटिस वठी थियल चोरियूं वापसि करायूं वञनि ऐं सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। ॿी सूरत में SSP नौशेरो फिरोज़ जी ऑफिस आॾो धाणो हयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।